नाज़रीन हेडलाइंस अवां ॾिठूं अहम ख़बर अवां खे ॾींदा हलूं। नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी NDMA तेज़ बरसातनि जे ख़तरे खे नज़र में रखंदे समूरनि लाॻापियल खातनि खे अलर्ट जारी करे छॾियो आहे। मौसमियात खाते पारां जारी कयल एडवाइज़री मूजिबि अॼु खां मुल्क जे मथांही ऐं विच वारनि इलाइक़नि में तेज़ हवाउनि सां गॾु बरसाति शुरू थियण जो पिणु इम्कान आहे। अवां खे आगाह कयूं पिया मौसम बाबति अपडेट पिया कयूं। मौसमियात खाते मूजिबि तेज़ हवाउनि ऐं गजगोड़ सां बरसाति जो सिलसिलो अरबा ताईं जारी रहण जो इम्कान आहे। जॾहिं त मौसमियात खाते एडवाइज़री ते अमल कंदे NDMA अलर्ट जारी कंदे सूबाई खातनि नेशनल हाईवे अथॉरिटी फ्रंटियर वर्क्स ऑर्गेनाइज़ेशन ऐं ॿियनि लाॻापियल इदारनि खे अलर्ट रहण जी हिदायत कई। आगाह कयूं पिया NDMA हिदायत कई आहे त कंहिं बि अणवणंदड़ वाक़िए खां बचण लाइ एहतियाती उपाउ वरिता वञनि। NDMA जो चवणु आहे त बरसातुनि जी नई स्पेल सां ख़ैबर पख्तूनख्वा गिलियात कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में लैंड स्लाइडिंग जो ख़दशो आहे। जॾहिं त तेज़ बरसातुनि सबबि रावलपिंडी ऐं इस्लामाबाद जे नालनि में ॿोॾि अची सघे थी।